मूंखे यकीन हो तूं उन ज़िद ते ज़रूरु क़ाइमु रहंदीअ। नेठि पंहिंजे भेण जो मोकिल वॻो पातई न। हाँ, जे मूंसां प्यार अथव त मुंहिंजी दिली जज़्बनि जो मूंखे एतिराम करणो पवंदो। ठीकु आहे, ईअं ई सही। हलो न। अलाए छो मूंखे त घबराहट पई थिए। खुशबू, हुते हेड़ी थड़किजा न, आउं तोसां गॾु हूंदुसि। हलो था। खुशबू खे अकेले छॾाइण दिलि त नथी चवे, पर ॿिए मौक़े ते। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। तव्हां अचो। अम्मी 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 मामो पानी कॉल साची रहो है। चुप कर। वालेकुम अस्सलाम। या मुझे कुआं। वेलकम। यस प्लीज। मम्मी, she is not bad. एज घणी थी? ख़ैर इहो त सूरत मां न चढ़े चुको। मूंखां घणी नंढी कान हूंदी है। प्लीज कैन यू टेल मी अबाउट योर फैमिली बैकग्राउंड? मूंखे अंग्रेजी नथी अचे। Oh God, she's uneducated. ख़बर अथमि अंग्रेजी तमामु सुठी ॻाल्हाईंदी आहीं, पर सिंधी ॿोलीअ ते ज़ुबान नथी वरई छा? मामा, मम्मी ये कॉन्वेंट में मैट्रिक कई है ना? हाँ, पर वॾनि जे विच में कोन ॻाल्हाइबो आहे। लॻे थो तुंहिंजी कुआन खे रुॻो सिंधी ॻाल्हाइण थी अचे। असीं त सिंधी में ॻाल्हि ॿोल करियूं पिया। बचे चल वणे थो न? अम्मी जड़ी ठाउकी दा है, पर कपड़ा केड़ा किन्ना पता थई। बाबला वरी अवा मां ही तिर की न घटाईंदो। नानाणी नुख छिकी अथसि। बाबू साईं बि ईअं चवंदो आहे त असुल पार चने सर जहिड़ा अथसि। तॾहिं त पंहिंजो वारस बि सनीअ खे बणायो अथसि न। पुटु मामीअ सां त कोन मिलाईंदो छा? मां कोन मिलाईंदुसि। छो? मुझी मर्जी, जबरदस्ती आए जाओला। कुछ बदतमीजी तो खबरदार। मुझे पुट कैसे लाता थई? माने लक्षण बे से खरा थी ना। मिलाएगा तू? ओके सर। हेलो। आई एम सनी। स्कूल नेम अरबा। धड़के सां सिधो थी वियो न। मूं तव्हांजे चवण ते हथु न मिलायो आहे। तॾहिं? मूं पंहिंजी मर्ज़ीअ ते हथु मिलायो आहे। इहो कीअं भला? मूंखे ॻाल्हि करणु नथी अचे। महीनो खनि अॻु मां नाने सां शिकार ते वियो हुयुसि। उते हिकिड़ो ज़ख़्मी हींअर ॾिठुमि। उन जूं अखियूं बिल्कुलु मम्मीअ जहिड़ियूं हुयूं। तव्हांखे मुंहिंजे हिननि जोक्स तां कावड़ त न आई? न बेटा, तोसां छो कावड़ थिए? त पोइ तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी? बिल्कुलु पकी। भेण भला मुंहिंजी कुंवार खे का मानी जी सलाह बि कंदा हुया? हाँ हाँ, मानी भी खाराई दी। मैडम मानी तैयार है। ठीक है, अच्छा भैया। हेलो, मानी लगी थी भैया। तो आ जा। डाइनिंग हॉल। सेठ, मुझे कुल्ले ते बंदूक की तू विड़ी कैसा पियो? वरी छाजी बकवास पियो करी? कमीनो तो मां भी ॾाढो आहियां, पर तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। हिकु मिस्कीन छोकिरी लाचार पोड़े सां लड़ का सुराई आहे छा? लॻे थो न छोकिरी तोखे का पट्टी पढ़ाई आहे।
हू वीचारी छा मूंखे पटी पढ़ाए सघंदी, हुनखे त रुगो रड़ियूं करण आहिनि जूं न रड़ियूं। एतिरी हमदर्दी पाया तो किथे हुन छोकिरी खे दिलि ॾेई वेठो आहीं। सिरनि जा सौदा कंदा आहियूं, सिरनि जा, दिलनि जो सौदो करण ॼाणूं ई कोन। पोइ दबंग दुश्मन ॿुधाए, पोइ वरी मज़ो ॾिस। पंहिंजी बुज़दिली ते पर्दो हुजण जी कोशिशि न कर। मूंखे लॻे थो मूं वाक़ई ग़लति माण्हू खे कमु ॾिनो आहे। न न न सेठ न, तूं सही माण्हू खे कमु ॾिनो आहे। गुंडो ज़रूरु आहियां, पर थोरो अखियुनि में हया अथमि। मूंखे इहे पंहिंजियूं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं न ॿुधाए। मूंखे फ़क़ति अर्ज़ी ख़ान जी मेस्त जी ख़बर ॿुधाए त बंदि कयूं या न। सम्झ त बंदि थी वई, ओॾे को लड़े ई कोन पियो। तुंहिंजी इहा तरकीब कोन हलंदी। अर्ज़ी ख़ान बुख मरंदो पर कंहिंजे अॻियां झुकंदो कोन। इहा अञा शुरूआत आहे, जॾहिं टुटंदो न पर आख़िर कॾहिं? तकड़ न कर सेठ, तकड़ न कर, धीरज कर, धीरज कर। पर तोखो धीरज थींदो ई कोन। इन लाइ इहो तूं अर्ज़ी सां न पियो विढ़ी, इहो तूं पंहिंजो पाण सां पियो विढ़ी, पंहिंजो पाण सां। डियर सिस्टर, अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त तूं ख़ुशि हूंदी। काल मां चनेसर सां गॾिजी संदसि घर वई हुयसि। मूं अॼु ताईं खांसि का बि सुखड़ी न वरिती आहे। मां तो धारा हिकु पल बि न खारे सघंदी हुयसि। मां तोखे वेगे पीउ जे सहारे छॾे नथी सघां, इन करे चनेसर सां शादी करे रही आहियां। केतिरनि ॾींहंनि खां मां जहांगीर जे घर बि न वई आहियां। सुबुह जो वेंदी हुयसि। मुरमल ऐं कोयल चयो हुयो त जॾहिं बि भेण खे ख़त लिखी त असांजा सलाम ज़रूरु लिखिजे। तोखे कहिड़ी ख़बर त तोखे ॾिसण खां सवाइ हू तोसां केॾो प्यार थियूं कनि। फ़क़ति तुंहिंजी भेण ख़ुशबू। Mr. Samana, thanks for coming. Don't mention it, miss. दरअसल मूंखे अव्हां सां अव्हां जे बारे में ॻाल्हाइणो आहे। जी जी मां ॾाढी ॾिनल आहियां। छो मिस? चवनि था त फुड़दिल जहिड़ा माण्हू पुठे में छुरो हणंदा आहिनि। तव्हां छो न बदमाश सां असांजे करे उलझिया आहियो? अव्हां छो था असांजे हाईअ में पओ? असीं अव्हां जा वड़ कीअं लाहींदासीं? मिस मरियम, अव्हां शायदि इहो भुलिजी रहिया आहियो त मां हिकु पुलिसमैन बि आहियां ऐं इहो सभु कुझु मुंहिंजी ड्यूटी में बि शामिल आहे। ॿियो कुझु न त पंहिंजे पेशे सां सिंसियर रही सघां थो न। मां कॾहिं थी चवां तव्हां ड्यूटी न कयो, पर फुड़दिल जहिड़ो माण्हू ॾाढी सज़ा कटी आहे। न कचप वारे माण्हू लाइ एतिरो ई काफ़ी आहे। मिस मरियम, मुंहिंजी हिन धरतीअ ते कंहिंसां बि का दुश्मनी कान्हे। रही ॻाल्हि फुड़दिल जी त हू वीचारो त पाण हिकु मोहरो आहे। मूंखे सभु ख़बर आहे त हू कंहिंजी हुशियत आहे, पर जेकॾहिं हू मुंहिंजे इलाइक़े में का बि कानून शिकनी कंदो त इहा ॻाल्हि मां हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। मूंखे ॾाढो ख़ौफ़ थो लॻे। अलाए छो मुंहिंजे दिलि धड़को लाइ ॾिनो आहे। हूअं बि ॿरंदड़ बाहि खां पासो कबो आहे।
इहो छा चई रहिया आहियो मिस? बुलंदर बाहि में त मां उन ॾींहुं घिड़ियो हुउसि जंहिं ॾींहुं पुलिस डिपार्टमेंट जॉइन कयो। या ईअं खणी चओ त मूंखे बरंदड़ बाहि में घिड़ण जो शौक़ु हो। इलाही नौकरियूं थी मिलियूं, पर मूं सिर्फ़ु पुलिस डिपार्टमेंट चॉइस कयो। ख़बर अथव छो? इन करे जो इहा ॻाल्हि मूंखे पसंदि हुई ऐं उहा बि मुंहिंजी हर पसंदि ॾाढी सुहिणी हूंदी आहे। मां सच मूंखे अव्हां जो अंदरि सुहिणो लॻंदो आहे। मूं बि ॿाहिरां खां अव्हां अंदरां वधीक सुहिणा आहियो। थैंक यू वेरी मच। पर मां त शायदि कंहिंखे बि न वणंदो आहियां। भायां थी उन्हनि वटि दिलि जूं अखियूं न हूंदियूं आहिनि। हूंदो, पर मिस मरियम, मूंखे इहो महसूसु थींदो आहे त मां हिन दुनिया में हिकु लायो आहियां ऐं हिकु ई हलियो वेंदुसि। ऐं हूअं बि कंहिंजी पसंदि ऐं नापसंदि जी हाणे कहिड़ी माना। हला तो ॾिस, हला। ॿुधो जी, भायां थी अव्हां मुंहिंजो फ़ैसिलो दिलि सां क़बूल कयो आहे। न मिस, न, अव्हां जो फ़ैसिलो आउं बदिलाईंदुसि। प्यार बि सबके पूरब सबके नीह ॾिना ना सूरब सबके हो प्यार बि सबके पूरब सबके नीह ॾिना ना सूरब सबके सबके ॻोढ़ा ऐं गाराणो सबके ॻोढ़ा ऐं गाराणो सबका मूमल सबको राणो सबका मूमल सबको राणो पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे सबके ॻोढ़ा ऐं गाराणो सबके ॻोढ़ा ऐं गाराणो हारब सबके जीतब सबके मिठड़ा मिठड़ा मीतब सबके हो हारब सबके जीतब सबके मिठड़ा मिठड़ा मीतब सबके सबके ॻोढ़ा ऐं गाराणो सबके ॻोढ़ा
ऐं ॻारां सबका मल सबको राम सबका मल सबको राम पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे। खुशबू आज तुम्हारी निराण नजर कान थी अचे। छो तोखे संदसि सिक लगी आहे छा? खैर मूंखे त सिक नाहे लगी, पर ॾिसां पई तोसां कीअं पई हले। ऐं चने सर त तंहिंजी माना त मूं कारण पंहिंजी भेण जी ख़ातिरी न करे। हाँ, तुझे कारण छो पंहिंजे मथे ते रंज करें। अॻे महीने मुंहिंजो विहांउ थियण वारो आहे ऐं तुंहिंजे घोट खे त इहा ॻाल्हि यादि ई कान्हे। बसि सिर्फ़ु ज़ोर उचनि कपिड़नि ते। उबेरे न थी अजाई हुनजी नियत ई शक न थियो। मां ॾिस न हुन सां केॾो न उबतो पेर थी खणा, पर पोइ बि। ऐं हा, अमिके जे घर हुन ॿुढड़ी ॾे हलंदीअ त उहा ॾाढो ख़ुशि थींदी, तोखे ॾाढो पई यादि करे। मज़े जो साथ आ हल जेको ॾींहुं है रात आ मूरत जी छा ॻाल्हि आ ही सभ त आला तूं नथी ॼाणी त मूं अनेक खां सवाइ ज़िंदगी जा 10 साल कीअं गुज़ारिया आहिनि। मां हर क़ीमत ते हुनखे हासिल करण थी चाहियां, पर हू राज़ी थी न? हा, मूंखे यकीन आहे त मां अॼु बि संदसि दिलि ते राज थी करियां। राज उहो कीअं? न तूं शादी न करे हा? भला मुंहिंजे नेणनि जो घायल ॿी ॻाल्हि कीअं सोचींदो? आहे न? बिल्कुलु। बाबा तूं वॾी छो बीठो आहीं? अचे ना अच, शाबाश, खाऊं खाऊं। Sit down. छा हाल आहे? मां जी जमारज न आहियां, इन करे मां मूंखे अहमियत न ॾेई रहिया आहियो। न इहा ॻाल्हि कान्हे। मूंखे घोड़ा वणनि था, पर इन जो इहो हरगिज़ मतिलबु न आहे त मां मुंहिंजे घोड़नि खे तकियां थो। तुंहिंजो शौक़ु तुंहिंजी नखियुनि मां ज़ाहिर आहे। तव्हांखे इहो शौक़ु घणे वक़्त खां आहे? ईअं सम्झ त तुंहिंजी ॼमार में मां बहितरीन घोड़े सुवार हुअसि। इन जो मतिलबु त हिन उमिरि में मुंहिंजो शौक़ु जाइज़ आहे। शौक़ीन जी उमिरि ऐं शौक़ जो मुल्ह न ॾिसबो आहे। तव्हांजे ख़्याल में मूंखे हिकिड़ो बहितरीन घोड़ो केतिरनि पैसनि में मिलंदो? इहो त ख़रीदार ते आहे। हिन अस्तबल में जेतिरा बि घोड़ा ॾिसी पियो न, उन्हनि मां हिकु हिकु घोड़ो नई कार खां बि वधीक क़ीमती आहे। मां बि अहिड़ो ई ख़ूबसूरत घोड़ो वठंदुसि। मुंहिंजो पीउ मुंहिंजे लाइ बैंक में लखे रुपया छॾे वियो आहे। ख़ुदा तुंहिंजा सभई शौक़ पूरा करे। यार तूं जवान नहीं, तूं मूं वटि ईंदो कर न, पंहिंजी यारी पकी, ठीकु आहे? मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जॾहिं मुंहिंजी ही घोड़ी बचो ॼणींदी न त उहो तुंहिंजो, ठीकु आहे? थैंक यू अंकल, यू आर ग्रेट। खुशबू पुट, चङो थियो तूं हिते आई। मां ॾाढी उबाणकी पई थियसि। हा, घणे ॾींहंनि खां कोन आई हुयसि न। तव्हांजी सिक लॻी त हली आयसि। उते दर ते अलाए केरु आहे, ॾिसी अचां। जी। खुशबू पुट, चनेसर खाने जी भेण रानी बेगम ऐं हसीना साहिबा आयूं आहिनि। अस्सलाम वालेकुम।
लॻे थो अमीर ख़ान खे अञा ताईं किताबनि ऐं घोड़नि सां साॻियो चाह आहे। अमीर ख़ान जो घोड़नि ऐं किताबनि में साह आहे। तूं अमीर ख़ान जी छा थी? मां अमीर ख़ान जी मां जी साहेड़ी आहियां। मुड़ुस जे मरी वञण खां पोइ इन्हनि वटि ई रहंदी आहियां। औलाद हुयो ई कोन। अमीर ख़ान पुट जो प्यार ॾिनो सो हिननि वटि ई रही पियसि ऐं हाणे अमीर ख़ान जी सार संभाल मां ई लहंदी आहियां। हूर बेगम हिते कान अचे छा? हू हिते कॾहिं कॾहिं ईंदी आहे। पुट सां थोरो रंज अथसि। हू चए थी त अमीर ख़ान जेसि ताईं शादी न कंदो तेसि ताईं हू मलूल रहंदी। हू चाहे थी त अमीर ख़ान जल्दी ई शादी करे। अच्छा, उहा चाहे थी त अमीर ख़ान जी जल्दी शादी थिए। हिते रुॻो मूं जहिड़ी बांह जी ज़रूरत आहे। तव्हां बीठियूं छो आहियो? वियो न। हाणे वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे असीं हलूं थियूं, वरी कंहिं ॿी महिल ईंदासीं। पुट खुशबू, अचां थी। अचो। धीअ, मूंखे हिन औरत जो रवैयो सुठो न लॻो। हा मासी, मूं बि हिन औरत खे अॼु सुञातो आहे। तूं चईं छा पई? जीअं तो ॼण हिनखे अॼु ई ॾिठो आहे। ॾिसी त मां हिनखे हफ़्ते खां रही आहियां, पर सुञातो अॼु अथोमांसि। तव्हांखे यादि आहे मासी, मूं पहिरीं बि तव्हांखे चयो हुयो त मूं हिन औरत खे अॻु बि ॾिठो आहे। हा, तूं चयो त हो। मासी, ही उहा ई औरत आहे जंहिं 10 साल अॻु अमीर ख़ान सां बेवफ़ाई कई हुई। चवीं छा पई थिए? हा मासी, मां सच चई रही आहियां। सतीअ जे आस्थान मां मूं जेका डायरी लधी हुई, हुन डायरी में इन औरत जी तस्वीर हुई। हा, तो ॻाल्हि त कई हुई। हा मासी, इन औरत जी तस्वीर हुई ऐं अमीर ख़ान हुन तस्वीर खे फाड़ी छॾियो हुयो। केॾी न ख़ुदगर्ज़ ऐं मकरियल औरत आहे इहा। राजे हिते कहिड़े इरादे सां आई हुई? पर अहिड़े बाज़ाओ के सुठे माण्हू खे छॾे हुन ॿिए माण्हू सां शादी करे छॾी। इनखे चवंदा आहिनि कल्ह जंहिंजे कर्म में सा ढामण कीअं चढ़े। बसि इहा आहिनि ज़माने जा हाल थिया। अरे मुंहिंजा मुलाज़ा अलाह चन उहे जेकी ख़र्च पंहिंजो कनि। वाह, अॼु चाता जांगी पियो अचे। हाणे त खीर पतियूं चाहियूं पी पियूं, नान खटाइण जो बेड़ो बोड़बो। चा जांगी, ओ चा जांगी, ओ हेॾा 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 छेड़ा हिते थी वठो। ए चाता जांगी, वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहीं? चङो भलो आहीं? चाह कहीं? ॾिसो ख़ैर। अरे छा ई तो मिले छा? चा जांगी, मुंहिंजे लाइ त हर वक़्तु ईद ईद आहे। ऐं जेॾी महिल बि तोखे ॾिसंदो आहियां न, मुंहिंजे लाइ ईद आहे। मामा जागी ख़ुशि त आहीं न? अरे दिमाग़ त ख़राब कोन थियो अथई। चाचा झांगी त थियुसि, अॼु मामा झांगी, काका झांगी, सुभाणे चवंदे फुफड़ झांगी। अरे छाजी बक लाती अथई? चा झांगी, दरअसल ॻाल्हि इहा आहे बाबा, अॼु खां वठी सभु रिश्ता मुंहिंजा तूं आहीं। मुंहिंजो अबो बि आहीं, मुंहिंजो चाचो बि आहीं, मुंहिंजो मामो बि आहीं ऐं मुंहिंजी अमड़ बि आहीं। हाँ, अरे मां तुंहिंजी अमड़ आहियां। न न, मुंहिंजो मतिलबु आहे चाचा झांगी, माई बाप। हाणे तूं मुंहिंजो बाप बि आहीं त माई बि आहीं। मां तुंहिंजी माई आहियां। न चाचा झांगी, मुंहिंजो मतिलबु आहे तूं मुंहिंजो वॾो आहीं, मुंहिंजो अबो आहीं। वे त तोखे खीर पती चांहि पिया, थधो थधो थी। अरे छोकिरा, अरे बा, मुंहिंजे अबे लाइ खीर पती सॼी किटली चांहि खणी अचु। पर हा ॻाल्हि ॿुध, हुन सां गॾो गॾु बिस्कुट बि खणी अचु ऐं नान खटाइण जी पूरी बरनी खणी अचु।
अॼु त असां पंहिंजो नानक खताइण खे बरो ॾियूं जांगी ॾिसी थो असांजो रोप आहे न ॿेले खाते वारनि जो रोप हा ॿेले खाते वारनि जो रोप जेको वण खपाए थी छा न जांगी मूं अॼु त रुगो हिकिड़ो वण खपाए थम बबर शर्म थो अचे बेशर्म जांगी हिकिड़ी आउं तोखे ॻाल्हि ॿुधायां हा ॿुधाए जांगी ऐं यकीन कर तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां दिलि जी परते थी वे हिते ॿुधाए जांगी यकीन कर जेकॾहिं ॿेले खाते बस तुंहिंजो घर न हुजे हा न त हिकिड़ो ॾींहुं बि ॿेले खाते जी ड्यूटी न ॾेई सघां हाय हाय छा त मिठी ॿोली आहे कू 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 ॿोली बाझारी कोयल कारी होटल ते अहिड़ी कहिड़ी कू कू घुईंदा थी अथई चाचा आउं त रब जी रमज़ुन जी ॻाल्हि थो करियां हाय हाय कॾहिं कोयल घर में त कॾहिं वरी दिलि में हाय हाय छा त मिठी ॿोली आहे कू 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 अरे होटल ते स्वामी जो थी वे अची ॾाढ़ी अची थी शर्म बि कोन थी अचे माण्हू छा चवंदा माण्हू छा चवंदा चाचा हाणे माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त कोयल कहिड़ी वल जो नालो आहे वाह वाह हाणे असां माण्हुनि जे करे हिननि टणनि जे करे असां पंहिंजी मिठी कोयल जो नालो बि न खणूं मिठी कोयल जागी मूं त हुन मिठी ॿेर जो नालो पियो वरितो न उहो जेका ज़मीन त कान्हे छा कयां तुंहिंजी मिठी ॿेर खे हाणे उन ते मिठी कोयल कान्हे थी ॿोलियूं कोन कंदा मिठियूं मिठियूं तोखे छा थी वियो आहे मूंखे गुज़ार तूं ॾिजे न न चाचा जागी आउं गुज़ार तूं कोन पियो ॾियां आउं त लिखे लोह कलम जूं ॻाल्हियूं थो करियां वाह रे नजूमी वाह तुंहिंजी नजूमत हाय पोपट पट कुआर चट हाणे आउं शादी कंदुसि घोट थींदुसि मुंहिंजो अबो मुंहिंजी शादी कराईंदो मुंहिंजो अबो आहे मुंहिंजो वॾो आहे छा थी वियो आहे तोखे माण्हू था ॾिसनि पिया चाचा जांगी माण्हू था ॾिसनि त भल पिया ॾिसनि भल पिया सड़नि बसि रुगो असां दिलि वारनि जूं मुरादूं पसंदि पोइ भली सड़ी मरनि न इहा सूर में अरे नशो त कोन कयो थी मां हलां तूं ठीकु आहे चाचा जांगी अॼु खां वठी आउं बि तोसां गॾु हलंदुसि मुंहिंजो हाणे मरण जीअण तोसां गॾु आहे मर हिते वेही भागी ॿोली खणी खई अचई छॾ मुंहिंजो पीछो पैया पिनारे लगिया नारे झांगी नाले जालड़ा वेल नयो आवणा नंगेड़ा निमाणी दा जीवे तीवे पालड़ा झांगी छाजो झांगी रे ना झांगी आऊं झांगी नाल नथो कर नंगेड़ा निमाणी दा जीवे तीवे पालड़ा झांगी नाले जालड़ा वेल नयो आवणा ये कौन बनते कौन बनते गाय गाय आऊं सत सुरियूं ॿुधाईंदो आहियां सतुसरी ॿुधाईंदो सत ॾींहं ॿुधणो पवंदी ॿुधाए आउं छा ॿुधायां आउं आयो हुउसि मुफ़्त जूं नान खतायूं करणु हाणे हिते चपाटूं पियो खावां न मुंहिंजा मिठा तोखे चपाटूं केरु मारे मारी तो ठीकु आहे का ॻाल्हि कोन्हे अगरि मां तुंहिंजो बूट चोरायो मां हाणे हीअ अदरक चोराईंदो साईं निकिरजे ॿाहिरि वो अव्हां सां कुझु ॻाल्हाइण पियो चाहियो हा मूंखे बि तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे खुशबू मां बिल्कुलु साफ़ घुमाणो आहियां छा इहा हक़ीक़त न आहे त असांजा ज़हन हिक ॿिए सां बिल्कुलु नथा मिलनि पर असां सुठा दोस्त आहियूं न मुंहिंजे दिलि में त सदाईं अव्हां लाइ सुहिणा ख़्याल पिया उभरंदा आहिनि हा पर असां बिल्कुलु मुख़्तलिफ़ मिटनि जा ठहियल आहियूं मूं पंहिंजे वसां कोन घटायो पर तूं मुंहिंजी का बि ॻाल्हि कोन मञी इहे न आहे जने सर मूं त रुगो विहांउ खां अॻु अव्हां खां का बि शइ वठण खां इनकार कयो हुयो ठीकु आहे ईअं आहे त पोइ अॼु बाग़ में अधीअ सभिनी जी महिमानी झली आहे तूं मूंसां गॾु हल न मां नथी हलां अलाए जो हुते केरु केरु हूंदा पोइ मां पाण खे ओपरो थी महसूसु करियां त पोइ अकेलो वञा छा हा तव्हांखे अकेलो ई वञिणो पवंदो मां कोन हलंदसि खुशबू तूं त पाण उते हली हुननि सां हिरी मिरी वञ तूं त मुर्गी खान टे को परे पई भॼी माण्हू उते ई वेंदो आहे न जिते हुनखे इज़त मिलंदी आहे तोखे इज़त रुगो झांगियुनि जे घर में थी मिले हा न तव्हांखे ख़बर न आहे छा उनजे करे आउं पंहिंजे माइटनि सां संग टोड़े झांगियुनि सां दोस्ती रखां मूं ईअं त न चयो
इहा तव्हांजी पंहिंजी सोच आहे। ख़ैर ईअं न आहे त पोइ मूंसां गॾु हल। न मां हाणे हलां थी, पर मूंसां ईअं कोड़ो न ॻाल्हाईंदा कयो। मूंखे कावड़ कीअं न ईंदी? मां नथी हलां तव्हांजी महफ़िल में। मूंखे अॻु कहिड़ो मान मिलियो आहे जो अॼु मिलंदो? खुशबू, मुंहिंजी भेण दिलि जी बुरी कोन्हे, बसि रुगो ज़ुबान जी थोरी खौरी आहे। तूं बि त सदाईं लीड़ूं पई लड़काईंदी आहीं न। न चने सर, मां नथी हलां। अलाए जो हुते कुझु करे विया, पोइ अव्हांखे ई दुख थिए। न्याणे जो पीउ थियण बि केॾो न वॾो अज़ाब आहे। सभ यक न शुद्ध दो शुद्ध, ऐं उहे वरी पंहिंजी ख़ुदी वारियूं अर्ज़ी खान जो चयो ई न वञेनि। मौला ही कहिड़े चकर में विझी छॾियो अथई? औलाद पराओ, पालियो अर्ज़ी खान। पिरी तुंहिंजा त रंग ई निराला आहिनि। मरियम धीअ, ओ मरियम धीअ। जी बाबा। अरे छॾ ॾिनई खफन खे चरी, हेॾां अच बाबा। हाँ बाबा जी हुकुम। मरियम अॼु अलाए छो पाण खे हेकर थो ॾिसां त दिलि में कुझु ईअं मूंझ थो महसूसु करियां बाबा। छो बाबा, ख़ैर त आहे? सीने में सूर आहे छा? अरे न बाबा, आऊं को बीमार थोड़ी आहियां। अरे चरी हीअ उमिरि त आहे खंघि खुड़के वारी। तूं छा थी सम्झी त हीअ उमिरि का वंशवटी रांदि करण जी आहे? बाक़ी हा, जॾहिं जवान हुआसीं न, तॾहिं इन्हीअ पंहिंजे ट्राम पटे वारे रस्ते ते रातियूं वंशवटियूं रांदि कंदा हुआसीं। पर हाणे उहे रौनकूं ई कोन्हे, ऐं न वरी माण्हुनि वटि एॾी वांदिकाई आहे। पर तूं छॾ ॻाल्हियुनि खे। मरियम, अॼु मुंहिंजी दिलि थी चए त तोसां वेठो कचहरी कंदो रहां, पीउ पुट वारी कचहरी। मरियम सच बाबा? हा पुट। हाँ बाबा, केतिरे अरसे खां मां बि तड़पंदी रही आहियां इन्ही कचहरी लाइ। मरियम, कॾहिं कॾहिं माण्हूअ जी अखि देर सां पटबी आहे। मूं कॾहिं बि माण्हुनि जी परवाह न कई आहे। जहिड़ो आऊं पाण हुअसि तहिड़ो ई ॿियनि खे सम्झंदो रहियुसि। बाबा ख़बर अथई, ॿाहिरां शीहो अंदरां सोन जहिड़ो। इहा ॻाल्हि कई अथई न अर्ज़ी खान जे पुटनि जहिड़ी। मरियम, शीहो सभ खां वधीक वज़नी धातु हूंदो आहे। शीहे जो ॼेरो टननि जे हिसाब सां धक हणंदो आहे। मरियम, मूं सामाने खे कॾहिं बि कुझु बि कोन थिए सम्झो। इन ई वात ॻाढ़ो छोकिरो, इहो रेडीमेड कपिड़नि पाइण वारो